नाज़रीन ठट्टो में रिपोर्ट करे वाए रज़ाक ख़ासकेली पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टे के सरगर्म जी आले और अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी रिहाई कमेटी ठट्टो महरुल अब्रोही पंहिंजे प्रेस बयान में चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जी सियासी बसीरत ऐं वतन से सच्ची वाबस्तगी सदाईं पाकिस्तान पीपल्स पार्टी की सुञाणप रही है। संदन क़यादत तहत न रुगो जमहूरी क़दरन के हथ मिली पर अवामी ख़िदमत जो जो मयार मुक़रर थो वो नओं मिसाल बणिजी वियो आहे। महरुल अब्रोही वधिक चयो त अहिड़ी अवामी ख़िदमतुनि जी रिवायत के अॻिते वधाईंदड़ ॿ नाला हाजी अली हसन ज़रदारी ऐं नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी अॼु ठट्टे जी अवाम लाइ उम्मीदुनि जा रोशन मीनार बणिजी चुका आहिनि जिन जी महिनतुनि के वक़्त बि सलाम थो करे। उहे ई शख़्सियतूं जिन जी रग रग में अवामी ख़िदमतुनि जो जज़्बो रची बसियो आहे, जिन जी सोबत जो आगाज़ बि अवामी मसइलनि जे हल सां थिए थो ऐं जिन जी शामूं बि माण्हुनि जी सिख्या लाइ सवारनि सां भेटियल आहिनि। सिंध जी हर पत्थर हर वण ऐं हर वाट संदन काविशुनि जी गवाही ॾिए थी। हाजी अली हसन ज़रदारी पंहिंजे वज़ाहती दौर में चयो त हाजी अली हसन ज़रदारी पंहिंजे वज़ारती दौर में न सिर्फ़ तरक़ियाती कमनि के नओं रुख ॾिनो पर अवामी सतह सां राबतनि के बि नई माना अता कई। आशिक़ हुसैन ज़रदारी नौजवान क़यादत जी अलामत बणिजी उम्मीदुनि जा नवां गुल टिड़ाया आहिनि जेके मुस्तक़बिल जी रोशन सिंध जा पैगाम खणी ईंदा। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उन्हनि अॻवाननि जी सूरत में सिंध के अहिड़ा सुपोत मिलिया आहिनि जिन जी ख़िदमत भेटा जे लाइक़ु आहे ऐं संदन नालो अवाम जी दिलनि ते सुनहरे अख़रनि सां लिखियलु आहे। सच त अहिड़ा अॻवान क़ौमुनि जे नसीब सां पैदा थियनि था जेके रियासत के न रोज़गार जो ज़रियो पर इबादत सम्झनि था।